बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधीबोरचिखाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं चिकन फ्राइड राइस। चिकन फ्राइड राइस ठाहिण जे लाइ असां पहिरियां हिकिड़ी देगिड़ी तई खणंदासीं। उन में चिकन खे सुठे नमूने से तरींदासीं। चिकन में पहिरियां कुझु बि नाहे विझणो। कोशिशि करे चिकन जेको आहे सो बोनलेस खणिजो, छो जे करे जो उन में सुठो लॻंदो आहे चिकन फ्राइड राइस में। उन खां पोइ थूम ऐं अदरक जो पेस्ट खणंदासीं, तक़रीबन 3 खां 4 चमचा खणंदासीं, छो जे करे हुन जो दाग या हिन जी ख़ुशबू उन में सुठी लॻंदी आहे। ऐं उन खां पोइ भुञंदासीं, भुञी जेसि ताईं हिन जो कलर जीअं वाइट तव्हांखे फील थो थिए वाइट थी वञे, उन खां पोइ हिन जा जेके थूम अदरक साफ़ु सुठे नमूने सां पची वञे, उन खां पोइ हिन में ॿियूं जेके बि सब्जियूं तव्हां वटि अवेलेबल हुजनि, जीअं शिमला मिर्च आहे, गजर आहे, बसर आहिनि वग़ैरह, इहे सभु तव्हां पासे खां कटे रखिजो। अंडो हिन में मां 2 अंडनि जो यूज़ कंदसि। अंडनि खे हमेशह फेंटे पहिरियां ॾिसी ऐं उन खां पोइ, छो जो कॾहिं अंडा ख़राब बि निकिरंदा आहिनि, डायरेक्ट विझंदो त मे बी उहे ख़राबु हुजनि। इन खां बहितर आहे तव्हां पहिरियां उनखे प्याली में कढी चेक कजो त सही आहिनि या न। उन खां पोइ अंडो वारे सां जीअं हिकिड़ो विधो, उन खां पोइ टोड़े मां ॿियो ॾिठो त ॿई सही आहिनि। उन खां पोइ उन में थोरा सां मिर्च विझंदासीं। तव्हांखे मिर्च जे करे कुटियल पसंदि न हुजनि त तव्हां आम बि विझी सघो था। उन खां पोइ मूं थोरा कारा मिर्च विधा आहिनि। तव्हां पंहिंजी टेस्ट जे अकॉर्डिंग विझिजो, जेतिरा तव्हांजा राइस हुजनि, चांवर हुजनि, उन्हनि जे हिसाब सां। चांवरनि खे बॉइल करणु वक़्तु बि लूण जो इस्तेमालु थींदो आहे, इन लाइ लूणु थोरो एहतियात सां। उन खां पोइ ॻाढ़ा मिर्च, कारा मिर्च ऐं लूणु विधोसीं। उन खां पोइ जेके तव्हां वटि सब्जियूं अवेलेबल हुजनि, गजर, शिमला मिर्च, जेके मां तव्हांखे पहिरियों ई तव्हां कटे रखिजो। इन्हनि जो कटण जो प्रोसेस पहिरियों ई थियल हुजे त बहितरु आहे। जेतिरियूं तव्हां सब्जियूं विझंदो ओतिरो कलर उन जो हर शइ सुठी लॻंदी। उन खां पोइ जेके बॉइल थियल चांवर हुजनि उहे तव्हां हिन में विझिजो। उन में बॉइल थियल चांवर मीन्स सॼा पचियल हुजनि, उन में कचोपन कुझु बि न हुजे न, त सॼा बॉइल थियल हुजनि, जीअं बॉइल थी खाइबा आहिनि। उन खां पोइ मूं उन में सुरको ऐं विनेगर विधो आहे, सुरको ऐं सोया सॉस विधो आहे, ॿई विझी ऐं उन खां पोइ सिर्फ़ु मूं उनखे घुमायो आहे। सिर्फ़ु 2 मिंटनि खां पोइ मां उन्हनि खे कढी ऐं सर्व कयो आहे। ही फ्राइड राइस तयारु आहिनि। तव्हां शाशलिक सां खाओ, ईअं ई मानी सां खाओ, सुठो लॻंदो आहे। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।